अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों अॼु वॾी अपडेट अची चुकिया आहिनि नेक्स्ट एपिसोड जी उहा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अचण वारे एपिसोड में आख़िर हाणे मंसूर खान जो हल छा आहे, शाहनवाज़ खान कहिड़े किस्तनि में बर्बाद थियण वारो आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हाणे अॻिते छा थींदो छा न थींदो। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खोसो विलाग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तों हलूं जा अॼु जी अपडेट की तरफ़। दोस्तों पहिरियों मां ॿुधाईंदो हलां त अचण वारे एपिसोडनि में हाणे मंसूर खान तमामु जल्द ॿाहिरि अचण वारो आहे जेल खां ऐं हाणे उन जा जेका खून जा केस लॻल आहिनि उहे सभु आहिस्ता आहिस्ता कूड़ा थींदा वेंदा। जीअं हिकिड़ो खून हेॾे थियो होॾे थियो सभु ईअं थींदो। हुन मुराद बि हाणे कुझु थधो थी चुको आहे। तमामु जल्द दोस्तों उनखे बक़ाया ॻाल्हियूं विसम्झ अची वेंदियूं ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तों तमामु जल्द तव्हां ॾिसंदो त अली खान ॿाहिरि हूंदो। अली खान खे इहो सोडली ॿार यानी क़ैद मां छॾाईंदो ऐं रहज़न वारनि जे दिमाग़ में ॻाल्हि आहिस्ता आहिस्ता अॻिते हाणे शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु ज़हर भरिजी वेंदो। अचण वारे एपिसोड में अञा घणो हाणे ख़बर पइजी वई आहे रहज़न खे अॻिते अञा घणो गंद थींदो ऐं शाहनवाज़ खान आहिस्ता आहिस्ता पंहिंजे दोस्तनि खां घटि मतिलबु हथु धोईंदो वेंदो, दोस्तुनि जा छॾींदा वेंदा साथ। ऐं शाहनवाज़ खान नयूं प्लैनिंगूं कंदो, नई चाल खेॾंदो जीअं इन्हनि जो एतबार वरी वापसि खटा, लेकिन पोइ बि हू किथे न किथे नाकाम थी वेंदो। अहिड़े हिसाब सां इन सां बुरो असरु थींदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, बेल आइकन खे आल ते कंदा। अल्लाह हाफ़िज़।